दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सब खां पहिरीं त जेके बि आयल महिमान जेके वेठल दोस्तनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। उन खां पोइ त ही सिंध जी सकाफ़त जेका आहे त हज़ारे न बल्कि लखे साल पुराणी सकाफ़त असांजी, ऐं उन लाइ ही जेको सिंधी मीडिया जेका ही मुतहरिक थी कुझु 10-11 सालनि खां उन्हनि तां सॼी पूरी सिंधी मीडिया खे बि सलाम पेश करियां थो। ऐं जेके दोस्त हिन कम में हर साल अॻभरा रहनि था उन्हनि खे बि दिलि जे ख़ुलूस सां सलाम पेश करियां थो। तो हीउ जेको हिकु सिंधी मीडिया जो हिकिड़ो बहितरीनु रवायत आहे जेका गॾिजी हिकिड़ो मुतहद थी सकाफ़त मल्हाइण या सकाफ़त खे उजागर करणु को एॾो आसान कमु कोन्हे हिकिड़े ॾींहं जो। त बसि हिकिड़े ॾींहं में असां नारो हयूं टोपी पाती अजरक पाती त असांजी सकाफ़त ज़िंदा थी, ईअं कोन्हे। पर हीउ जेको हींअर सिंधी मीडिया मुतहद थी हिकु ॿधी जो जेको इज़हार कयो आहे न, सभु हर चैनल गॾिजी हिकिड़े प्लेटफॉर्म ते बि नारो हिकु सिंध जो नारो जेको लॻो आहे हिकु ई सकाफ़त जो, इन लाइ त माना हिकिड़ो जेतिरी बि तारीफ़ कजे उहा घटि आहे। सिंधी मीडिया जो इहो हिकिड़ो बहितरीनु अमल आहे, गॾिजी हिकिड़ो असांजी सकाफ़त खे त उजागर कयूं पर ॿधी जो मुज़ाहिरो कयूं। छो जो असांखे खपे थी ॿधी, मुतहद जेसिताईं हूंदासीं तेसिताईं असांजी सिंध बि महफ़ूज़ आहे, असांजी सकाफ़त बि महफ़ूज़ आहे। ऐं जे असीं विखरी वियासीं अलॻि अलॻि असांजा हिकिड़ा रुख हूंदा त हीअ सकाफ़त ठहियूं पर असांखां सिंध बि हली वेंदी। इन करे बहितर इहा हिकिड़ो सुठो रवाज़ आहे जो असीं गॾु आहियूं। ऐं उन खां पोइ हाणे हिकिड़ी ॻाल्हि आख़िर में इहा त हीउ जेको अली काज़ी साहिबु जंहिं इहो रवायत जो आगाज़ कयो ऐं कहिड़े बि बहाने, पर मुंहिंजे ख़्याल में त हज़रत न पर सदर आसिफ अली ज़रदारी सदर आसिफ अली ज़रदारी खे जेको माना हिकिड़ो सिंध दुश्मननि जे हिकिड़े लफ़्ज़ दिलि ॾुखाई सदर आसिफ अली ज़रदारी जी, जंहिंजो ईअं सम्झो त असरु पूरी सिंध अली काज़ी जे थ्रू पियो। अली काज़ी जा इहे हिकिड़ा हिकिड़ी वॾी कोशिशूं आहिनि सारा जो अमल आहिनि, उन खे बि आऊं ख़राज तहसीन पेश करियां थो। महिरबानी।